अम्मा मां तोखे वठण आई आहियां। न मां ही ज़ालिम मूंखे तां ॿाहिरि कोन वञण ॾींदा। तूं मूंसां हल, ॾिसां त तोखे केरु थो रोके। अम्मा काॾे मई काॾे हिनखे वठो थी वञी? जॾहिं नैना जी हिते का बि इज़त नाहे त पोइ हिन पंहिंजी इज़त पाण विञाई आ, असां न। जॾहिं हिन जी हिते इज़त बि नाहे त हिन घर में हिन जी ज़रूरत बि नाहे। हिनखे मां पाण सां गॾु घर वठी वेंदसि। ये जीअं ॿीहर ॿाहिरि वञे त साईं नवाब खान खे बदनाम करे। जेकॾहिं नवाब खान खे बदनामीअ जो एॾो ख़ौफ़ आहे न त पोइ नैना खे तलाक छो नथो ॾे? तलाक तुंहिंजे लाइ हल्की ॻाल्हि हूंदी, असांजे लाइ न। तूं चवीं थी त नवाब खान हिनखे तलाक ॾे ऐं 7 राजीअ में इहा ॻाल्हि हले त नवाब खान जी नंढी ज़ाल ख़राब हुई। ज़ारीना बेगम अजायो इल्ज़ाम मुझे मथा न हण त बेहतर दई। इन्हनि खे तूं अजायो इल्ज़ाम थी समझी? तोखां वधीक हिन घर में का बि ख्वार ख़राब हूंदी? जेकॾहिं मुंहिंजी छोकिरी ख्वार ऐं ख़राब आहे न त मां हिनखे वठी थी वञा। धोती रन, तूं महिरबानी करे ॿाहिरि निकिरण जी कर। वॾी आई आहे हिनखे वठण। निकिर हितां, निकिरण जी कर। तोखे अंदर अचण जी इजाज़त ॾिनीसीं, छा तूं हिन घर जी मालिकाणी थी वई? कोन बख़्श कंदी मैं माई, कोन बख़्श कंदी मैं। हाणे मां कोर्ट वेंदमि, ॾिसां त मूंखे केरु थो रोके। अम्मा सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।